अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भलीकार मां आहियां रोशनी महमूद। नाज़रीन, सभ खां पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। सिंध में 4 ॾींहनि खां जारी बरसात तबाही मचाए छॾी आहे। अवांखे ॿुधाईंदासीं त मीरपुर ख़ास, बदीन, ठट्टो ऐं सिचावल ज़िला सभ खां वधीक मुतासिर थिया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी घरनि अंदरि दाख़िल थी वियो आहे। सवें ॻोठ ॿुॾी विया आहिनि। वॾे पैमाने ते माण्हुनि जी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण बि जारी आहे। लखें एकड़ फसल बि तबाह थी विया आहिनि, जंहिं सबबि आबादगार सख़्त परेशान आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया त लाॻीती बरसात सबबि मीरपुर ख़ास जा केतिराई ॻोठ ॿुॾण सबबि मुतासिर ख़ेमनि ऐं सरकारी स्कूल्स में पनाह वठण ते मजबूर आहिनि, जॾहिं त बदीन शहर जा 14 वार्ड ॿुॾी विया आहिनि। बरसाती पाणी घरनि ऐं सरकारी इमारतुनि में दाख़िल थी वियो आहे। गोलाड़, चीतराई, खोरवा, कड़ियो घवर, टंडो बागो ऐं सेराणी समेत शहर पाणी हेठि अची विया आहिनि। सवें ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो बि काटा थी वियो आहे। जॾहिं त सिजावल ऐं ठट्टे ज़िलनि में बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि। केतिराई ॻोठ ॿुॾण सबबि रहवासियुनि जी वॾे पैमाने ते लॾ पलाण जारी आहे। सजावल शहर जे मुख़्तलिफ़ वार्ड्स में 3 खां 4 फुटनि ताईं पाणी बीठल आहे, जॾहिं त मीरपुर साखरो ऐं घोड़ाबारीअ में बि तबाही थी आहे। अवांखे ॿुधायां पिया सिंध में 4 ॾींहनि खां जारी बरसात तबाही मचाए छॾी आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल अवां ताईं पहुचाईंदासीं। मीरपुर ख़ास, बदीन, ठट्टो ऐं सिचावल ज़िला सभ खां वधीक मुतासिर थिया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी घरनि अंदरि दाख़िल थी वियो आहे, जॾहिं त सवें ॻोठ ॿुॾी विया आहिनि। वॾे पैमाने ते माण्हुनि जी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण बि जारी आहे। लखें एकड़ फसल बि तबाह थी विया आहिनि, जंहिं सबबि आबादगार परेशान आहिनि। लाॻीती बरसात सबबि मीरपुर ख़ास जी केतिराई ॻोठ ॿुॾण सबबि मुतासिर ख़ेमनि ऐं सरकारी स्कूल्स में पनाह वठण ते मजबूर आहिनि। बदीन शहर जा 14 वार्ड ॿुॾी विया आहिनि। बरसाती पाणी घरनि ऐं सरकारी इमारतुनि में दाख़िल थी वियो आहे। बरसात जे हवाले सां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध में 4 ॾींहनि खां जारी बरसात तबाही मचाए छॾी आहे। मीरपुर ख़ास, बदीन, ठट्टो ऐं सिचावल ज़िला सभ खां वधीक मुतासिर थिया आहिनि। मीरपुर ख़ास जी सूरत हाल मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे शाहिद ख़ास अली। जी शाहिद, छा सूरत हाल आहे? हाँ जी, गुज़िरियल 3 ॾींहनि खां वठी मीरपुर ख़ास में पियल लाॻीतो बरसात खां पोइ अञा ताईं मीरपुर ख़ास शहर जा केतिरियूं जेके आहिनि उहे गलियूं ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ रोड रस्ता जेके आहिनि उहे मुकमल तौर ते जेको आहे उहे पाणीअ हेठि आहिनि। पाणी निकाल करण जूं जेके कोशिशूं आहिनि उहे तमामु घणियूं जेके आहिनि उहे नाकाम थींदियूं थियूं रहनि। जेतोणीकि इंतिज़ामिया पारां जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके आहे उहो डीवाटरिंग मशीनूं पिणु जेके आहिनि लॻायूं आहिनि, पर पाणीअ जो मिक़दार तमामु घणो हुअण करे अञा ताईं जेके आहिनि उहे मीरपुर ख़ास जो जेको आहे इमेजिना रोड आहे, सिविल अस्पताल रोड आहे, उन खां अलावा रेलवे स्टेशन रोड, मीरवा रोड ऐं ॿिया जेके इलाइक़ा आहिनि जिन में सेटेलाइट टाउन आहे, हीराबाद जो इलाइक़ो आहे, गरीबाबाद, सियाल कॉलोनी ऐं ॿिया मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके आहिनि उहे हिन वक़्तु बि जेके आहिनि उहे पाणी हेठि आहिनि। केतिरनि ई घरनि में जेको आहे उहो पाणी बीठल आहे, जंहिं करे जेके रहवासी आहिनि उहे पंहिंजे घरनि मां जेको आहे उहो सामान कढी ॿाहिरि रोडनि ते महफ़ूज़ हंधनि ते जेके आहिनि उहे तंबू हणी वेठल आहिनि। ऐं जेकॾहिं मीरपुर ख़ास खां ॿाहिरि जी इलाइक़नि जी सूरत हाल वठंदे जाइज़ो वठंदासीं त मीरपुर ख़ास खां ॿाहिरि केतिरा ई फसल जेके आहिनि हज़ारे एकड़नि ते फसल जेको आहे उहो हिन वक़्तु जेको आहे उहो पाणी हेठि आयल आहे। साॻी तरीक़े सां मुख़्तलिफ़ जेके ॻोठ आहिनि उन्हनि में पिणु जेको आहे उहो पाणी पीजियो आहे। कचा घर जेके आहिनि उहे दर्जननि जे तइदाद में जेके आहिनि उहे ढही चुका आहिनि, जंहिं सबबि माण्हू पिणु जेके आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते या शाख़ुनि जे कंधनि ते जेके आहिनि उहे टेंट पंहिंजूं झोपड़ियूं हणी जेके वेठल आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नासिर मीरपुर ख़ास खां शाहिद ख़ास अली तफ़सील ॾिना बरसात जे हवाले सां। अवांखे ॿुधायूं पिया त सिंध में 4 ॾींहनि खां जारी बरसात तबाही मचाए छॾी आहे। मीरपुर ख़ास, बदीन, ठट्टो ऐं सिचावल ज़िला सभ खां वधीक मुतासिर थिया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी घरनि अंदरि दाख़िल थी वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया त सवें ॻोठ ॿुॾी विया आहिनि, फसल पाणी हेठि अची विया आहिनि, आबादगार परेशान आहिनि। वॾे पैमाने ते माण्हुनि जी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण बि जारी आहे।
अव्हांखे ॿुधायां पिया त लाॻीती बरसात सबबि मीरपुर ख़ास जे केतिराई ॻोठ ॿुॾण सबबि मुतासिर ख़ेमनि ऐं सरकारी स्कूल्स में पनाह वठण ते मजबूर आहिनि। बदीन शहर जा 14 वार्ड ॿुॾी विया आहिनि। बरसाती पाणी घरनि ऐं सरकारी इमारतुनि में दाख़िल थी वियो आहे। गोलाड़ची, तराई, खोरवा, कड़ियो खबर, टंडो बागो ऐं सेराणी समेत शहर पाणी हेठि अची विया आहिनि। सवें ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो बि काटा थी वियो आहे। सिजावल ऐं ठटे ज़िले में बि बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि। केतिराई ॻोठ ॿुॾण सबबि रहवासियुनि जी वॾे पैमाने ते लॾ पलाण जारी आहे। सिजावल शहर जे मुख़्तलिफ़ वार्ड्स में 3 खां 4 फुटनि ताईं पाणी बीठल आहे। मीरपुर, साकरो ऐं घोड़ाबारीअ में बि तबाही थी आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया सिंध में 4 ॾींहनि खां जारी बरसात तबाही मचाए छॾी आहे। मीरपुर ख़ास, बदीन, ठट्टो ऐं सिजावल ज़िला सभ खां वधीक मुतासिर थिया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी घरनि अंदरि दाख़िल थी वियो आहे। सवें ॻोठ ॿुॾी विया आहिनि। वॾे पैमाने ते माण्हुनि जी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण बि जारी आहे। लखें एकड़ फसल बि तबाह थी विया आहिनि, जंहिं सबबि आबादगार परेशान आहिनि। बदीन खां हारून गोपांग लाइन ते मौजूद आहे। जी हारून, छा तफ़सील आहिनि? जी, बदीन में जेको आहे मुसलसिल बरसात जो सिलसिलो अॼु चोथे ॾींहुं जेको आहे जारी रहियो आहे। हिन वक़्तु जेका आहे बरसात हलंदड़ आहे। मुसलसिल बरसात पवण जे करे बदीन शहर जी जेका सूरत हाल आहे उहो इंतहाई गंभीर सूरत हाल आहे ऐं हुनमें गटर नाला जेके आहिनि उबता वहण सबबि ऐं पाणी जी नेकाली जो को बंदोबस्त न थियण जे करे अक्सर बदीन जा जेके 14 वार्ड आहिनि उहे पाणी हेठि आहिनि। उनजा मुख़्तलिफ़ इलाइक़ा, गरीबाबाद वारो इलाइक़ो, इरिगेशन वारो इलाइक़ो, शहबाज कॉलोनी, ॻोठ रहीमनू सुमरो, ॻोठ हाजी हाशिम खासकेली, एब्रोवेल कॉलोनी वारी एरिया समेत जेका बदीन जी 14 वार्डनि में आबादी आहे उहो अक्सर हुन पाणी हेठि आहे। हुनजे घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे ऐं 4 ॾींहनि खां मुसलसिल बिजली बि न हुअण जे करे आम माण्हू खे सख़्तु परेशानी थी वई ऐं पीअण जो पाणी बि जेको आहे खुटी वियो आहे। ऐं हुन खां अलावा मेन जेके रोड आहिनि असांजा, जंहिंमें सिविल अस्पताल वारो रोड, शालपी रोड ऐं गुलाटी रोड, उन्हनि ते बि पाणी जेको आहे 1.5 खां 2 फुट पाणी बीठल आहे, जंहिंजे करे आम माण्हू जो अचण वञण मुतासिर थी रहियो आहे। ऐं सूरताल साॻी सूरताल जेका बदीन जे ॿारहाड़ियुनि सां बि आहे, त उते जेको तमामु घणी बरसाति पई आहे, जंहिंजे करे केतिरनि ई ॻोठनि जो जेको ख़ासि करे साहिली पट्टी जा, जंहिंमें बुगड़ा में 0 पॉइंट अहमदरा जो सिराणी जो जेको राब्तो आहे, ज़मीनी राब्तो बदीन शहर सां ऐं सिराणी शहर सां जेको आहे उहो कटिजी वियो आहे। 7 एकड़नि ते बीठल फसल उहे पिणु जेके मुतासिर आहिनि, जंहिंमें ख़ासि करे फुटी, मिर्च ऐं सायाल जो फसल आहे, हुन मथां पाणी भरी वियो आहे ऐं उहा शइ जेका आहे तमामु घणो अवल कान खे नुक़सान पए थो आहे। हुन खां अलावा अमीर शाह सिम नालो तराई भरिसां गुलाटी तलके में तराई भरिसां आसेली ॻोठ वटि गारो 30 फुट लॻो आहे, जेको अञा ताईं 8 कलाक गुज़री वञण जे बावजूदि उहो गारो जेको आहे बंदि न थियो आहे, जंहिंजे करे 15 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। जंहिंजो रेन फोकल पर्सन सैयद ज़ुल्फ़कार शाह पिणु सूबाई मिनिस्टर नोटिस वरितो आहे ऐं अञा ताईं उहो गारो जेको आहे बंदि न थियो आहे। मशीनरी जेका देरि सां पिचण जे करे, राति थियण जे करे उहो गारो बदिजी न सघियो, वधीक जेको आहे नुक़सानु ॾींदो। हुन खां सवाइ बदीन ज़िले में जेके सिम नाला आहिनि, सिम नाला ओवरटॉप करे वञ, जंहिंमें अमीर शाह सिम नालो हुनखे गारो पइजी सघियो आहे। एल बी डोरो पुराण जी सूरत हाल जेका आहे उहा तमामु घणी वेतर ख़राब थी वई, पाणी जो दबाव वधी वियो आहे। शेख मंज़ूर सिम नालो आहे, हुनखे पुण जेको आहे गारो पियो, हुनजो गारो बंदि न थी सघियो आहे। ऐं हुन खां अलावा साहिली पट्टी ते मीर वेस्टर्न जेका सिम नाली आहे ऐं उन में तमामु घणो दबाव आहे, जंहिंजे करे साहिली पट्टीअ में जेको आहे खौफ़ तमामु घणो वधियल आहे, छाकाणि त सभई सिम नाला पाणी खणी हेठि सभनि लाइ वञनि था। उन खां अलावा जी इम्कानी जेको सामूंडी तूफ़ान जी आपत्ति करण खां पोइ वधीक जेको आहे साहिली पट्टीअ में खौफ़ रात पखिड़िजी वियो आहे ऐं ज़िले इंतज़ामिया बदीन पारां या
म्यूनिसिपल कमेटी पारां बदीन में शहरनि में पाणी जी निकाल जो को बंदोबस्त न कयो आहे, न ई माण्हुनि खे रेस्क्यू करे जेके हिन वक़्तु शहरनि में पहाड़नि में पाणी हेठि माण्हू वेठल आहिनि उन्हनि खे रिलीफ कैंपूं में विहारियो वञे, का बि रिलीफ कैंप वग़ैरह क़ाइमु न कई वई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नासिन। बदीन खां हारून टोपांग तफ़सील ॾिना आहिनि। अवांखे ॿुधायां पिया त सिंध में 4 ॾींहनि खां जारी बरसात तबाही मचाए छॾी आहे। मेरपुर ख़ासि, बदीन, ठट्टो ऐं सिचावल ज़िला सभ खां वधीक मुतासिर थिया आहिनि। अवांखे ॿुधाईंदासीं त मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी घरनि अंदरि दाख़िल थी वियो आहे। सवें ॻोठ ॿुॾी विया आहिनि। वॾे पैमाने ते माण्हुनि जी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण बि जारी आहे। लखें एकड़ फसल तबाह थी विया आहिनि, जंहिं सबबि आबादगार सख़्त परेशान आहिनि। अवांखे ॿुधायां पिया त कचा घर ड्रही पटपेजी विया आहिनि। रोड रस्ता पाणी हेठि अची विया आहिनि। शहरी परेशान आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली जो निज़ाम बि मुतासिर थी वियो आहे। रहवासी परेशान आहिनि। लाॻीती बरसात सबबि मेरपुर ख़ासि जे केतिरा ई ॻोठ ॿुॾण सबबि मुतासिर खेमनि ऐं सरकारी स्कूल्स में पनाह वठण ते मजबूर आहिनि, जॾहिं त बदीन शहर जा 14 वार्ड ॿुॾी विया आहिनि। बरसाती पाणी घरनि ऐं सरकारी इमारतुनि में दाख़िल थी वियो आहे। गोलार्ची, तराई, खोरवा, कड़ियो घवर, टंडो बागो ऐं सिराणी समेत शहर पाणी हेठि अची विया आहिनि। सवें ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो बि काटा थी वियो आहे। सिजावल ऐं ठट्टे ज़िलनि में बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि। सिंध में 4 ॾींहनि खां जारी बरसात तबाही मचाए छॾी आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरतहाल अवां ताईं पहुचायूं पिया। ठट्टो जी सूरतहाल मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे इक़बाल जाखरो। जी इक़बाल, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, मुसलसल ठट्टे में चौथे ॾींहुं बरसात वारो वो सिलसिलो जारी है। ठट्टे जी सामूंडी पट्टी में ख़ासि तौर ते तेज़ तूफ़ानी बरसात वारो सिलसिलो उहो हिन वक़्तु ताईं हलंदड़ ठट्टे जे मुख़्तलिफ़ शहर जेके आहिनि केटी बंदर, बुआरा, बगान, ॻाढ़ो, मीरपुर साकरो, ठट्टो, गुजो, इन सां गॾोगॾु घोड़ाबारी, वर, गुलामला ऐं जेकी कोस्तान वारी पट्टी आहे उते जेका तेज़ ऊंगर, सोंडा ऐं जंपीर समेत जेके बरसात वारो सिलसिलो उन शहरनि में इलाइक़नि में जारी आहे, जॾहिं त तेज़ बरसात सबबि जेके कोस्तानी पट्टी में नयूं ऐं ढोरा जेके वही आया आहिनि। ख़ासि तौर ते हिकु तरफ़ त बरसात वारो सिलसिलो मुसलसल जारी आहे त ॿिए तरफ़ वरी सिंधु दरिया में जेको पाणी जी चाड़ आहे उनमें जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि उनमें पाणी दाख़िल थी वियो आहे। ठट्टे जा हिन वक़्तु ताईं टंडो यूसी टंडो हाफ़िज़ शाह यूनिट काउंसिल ऐं छप्परचंद बिजोड़ा यूनिट काउंसिल जा 40 खां मथे जेके ॻोठ आहिनि उहे ॿुॾी चुका आहिनि। उनमें पाणी दाख़िल थी वियो आहे, जंहिं सबबि इलाइक़नि मां वॾे पैमाने ते लटपलाण वारो सिलसिलो उहो जारी आहे, जॾहिं त माण्हू पंहिंजे मदद पाण त जेको महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थी रहिया आहिनि। ख़ासि तौर ते सारियाल फसल जेको उहो सॼे ज़िले जे अंदरि हिन वक़्तु तयारु आहे, हुनखे वॾे पैमाने ते नुक़सान पए थो, जंहिं सबबि हारी ऐं आबादगार तबको सख़्तु परेशान बणियल। पर मुसलसल वसंदड़ 4 ॾींहनि खां जेका बरसात हुनमें ख़ासि तौर ते जेको ॾियारी ते मज़दूर लेबर उहो सख़्तु मुतासिर थियो। 4 ॾींहनि खां वठी उहे माण्हू जेके बेरोज़गार वञल आहिनि, संदनि घरनि में जेको आहे उहो कसम परसी वारी सूरत हाल ज़िले इंतज़ामिया पारां हिन वक़्तु ताईं जेका मुतासिर थींदड़ माण्हू आहिनि उनजी कंहिं क़िस्म जी का सार न लॻी आहे, जॾहिं त मुतासिर माण्हू जेके उहे दाऊं करे रहिया आहिनि, जॾहिं त जेके माण्हू कचे मां लॾ पलाण करे हिफ़ाज़ती बंदि जेको उन ते पनाह वठी रहिया आहिनि त उन्हनि वटि जेको टेंट तंबू जी तमामु वॾी शार्टेज आहे, त मथां बरसात पइजी रही आहे, त उहे माण्हू जेके आहिनि वजह लॻाए किथे जेको वेही पनाह करे सघनि। त अहिड़ी सूरत मुतासिरी सां असांजी ॻाल्हि ॿोल थी हुनजो चवणु आहे त ज़िले इंतज़ामिया खे फौरी तौर ते असांखे राशन समेत जेकी दवाऊं ऐं सां गॾोगॾु टेंट जेके ॾिना वञनि जीअं बरसात में हू पंहिंजे बचनि खे अजो ठाहे करे हिन में पनाह ॾेई सघनि, हुन बचा करे सघनि। पर ख़ासि तौर ते सामूंडी पट्टी में जेका सूरत बरसात वारी उन तरफ़ जेको आहे उहो माण्हू जेके मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरी आबादी में ख़ासि तौर ते म्यूनिसिपल इंतज़ामिया पारां जेको आहे उहो पाणी जे निकाल लाइ कोशिशूं तेज़ी सां जारी आहिनि। केतिरा इलाइक़ा जेके आहिनि उन्हनि मां पाणी पुल निकाल कयो वियो आहे, पर अञा ताईं जेके बहिराणी वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में पाणी बीहण सबबि जेको मखण मच्छर जो बड़ो हज़ार आहे, पर हिन वक़्तु ताईं बिजली जी मुसलसल जेको बंदि सबबि इलाइक़े वासी ऐं शहरी जेके आहिनि उहे सख़्तु परेशान बणियल आहिनि। जी वॾी महिरबानी नासिन। ठट्टो खां इक़बाल जाखरो तफ़सील ॾिना आहिनि। मूंखे ॿुधाए पिया त सिंध में 4 ॾींहनि खां जारी बरसात तबाही मचाए छॾी आहे। मेरपुर ख़ासि, बदीन, ठट्टो ऐं सिजावल ज़िला सभ खां वधीक मुतासिर थिया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी घरनि अंदरि दाख़िल थी वियो आहे। सिजावल जी सूरतहाल मालूम करण लाइ लाइन ते मौजूद आहे सैफुल्ला जुड़े जो। जी सैफुल्ला।
ये अॼु सुजावल में चौथे ॾींहुं बि बरसात जो सिलसिलो जेको जारी आहे। हिन वक़्त ताईं सुजावल शहर जी सूरत हाल इहा आहे त हेठियां इलाइक़ा आहिनि उन जे अंदर में तक़रीबन 4 खां 5 फुट पाणी आहे ऐं मथियां इलाइक़ा जेका शहर जा आहिनि उन में 2 खां 2.5 फुट पाणी आहे। हर तरफ़ रोड ते पाणी पाणी आहे। कारोबार समूरो बंदि थी वियो आहे। शहर सुजावल जा 5 दुकान जेके उहे जेके मथां छपरा ऐं छितूं उन जी किरी पयूं। अहिड़े तरीक़े सां सुजावल जे वार्ड चौथों ऐं 5 आहे उन जे अंदर में पाणी जेको 4 खां 5 फुट आहे। जॾहिं उते वियासीं त ख़बर पई त उते रद पचा जेको आहे औरतूं जेके आहिनि सो खटनि जे मथे कनि थियूं, जिते हिकिड़ी खट ते जेको 4 माण्हू वेठल आहिनि ऐं इहा सूरत हाल आहे वार्ड नंबर 5 में, जिते 7 जी तइदाद में घर पाणी जे हेठि आहिनि पर उहे जेको सो अञा ताईं इंतज़ामिया पारां के अहिड़ा उपा न वरिता आहिनि। जॾहिं त PDMA पारां जेको 5 जेको मशीनूं हिते सुजावल ज़िले लाइ 6 मशीनूं ॾिनी वयूं, जंहिंमां 2 सुजावल लाइ ॾिनियूं, 2 जेको सो नाकारा थी वयूं ऐं उन्हनि खे बि हैदराबाद रवानो कयो आहे। जॾहिं त हिते सुजावल में MNA अयाज शाह शिराज़ी ऐं जेको आफ़ताब शाह शिराज़ी जेको चेयरमैन आहे ऐं AC जेको वलीद बलोच जेको उहो शहर में गश्त कनि पिया, पर मशीनूं न हुअण जे करे शहर जे अंदर मां पाणी नथो निकिरे। इन करे हिते माण्हू सख़्तु परेशान आहे। इहा ई सूरत हाल सॼे ज़िले जी आहे। जाती आहे, चूअड़ आहे, मीरपुर बटवारो आहे, बेलो आहे ऐं ख़ासि करे साइली पट्टी जेको जाती वारी उन ते त वॾो नुक़सानु थियो आहे। उते त तक़रीबन चवनि था 4 खां 5 फुट पाणी आहे, पर उते बि जेको इंतज़ामिया पारां उन इलाइक़े में अञा कुझु माण्हुनि खे मानी ऐं रिलीफ ॾिनो पियो आहे, पर हीउ सुजावल वारो पासो आहे उते का बि कैंप न लॻी आहे, न माण्हू खे को रिलीफ ॾिनो पियो आहे। माण्हू सख़्तु परेशान आहिनि हिन सूरत हाल में, जिते अञा ताईं जेको 3 ॾींहं थी विया आहिनि पाणी शहर जे अंदर में बीठो आहे। केतिरी जॻहियूं आहिनि उन में ॾार पइजी विया आहिनि, केतिरी वण किरी पिया आहिनि, माण्हुनि जी जेको छतूं किरी पियूं आहिनि, पर इंतज़ामिया पारां सुजावल शहर में अहिड़ा के बि उपा वरिता विया आहिनि जेके उहो ख़तमु कनि। वरी महिरबानी नाज़रीन, सुजावल का सैफुल्ला जुड़े जो तफ़सील ॾिना आहिनि। हवा खे ॿुधायो पिया त सिंध में 4 ॾींहनि खां जारी बरसात तबाही मचाए छॾी आहे। मीरपुर ख़ासि, बदीन, ठट्टो ऐं सुजावल ज़िला सभ खां वधीक मुतासिर थिया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी घरनि अंदरि दाख़िल थी वियो आहे। समय ॻोठ ॿुॾी विया आहिनि। वॾे पैमाने ते माण्हुनि जी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण बि जारी आहे, जॾहिं त लखें एकड़ फसल तबाह थी विया आहिनि। आबादगार सख़्तु परेशान आहिनि।